मलिक रियाज़ जेको आहे उहो ई एॾो वॾो बासर कीअं थी वियो, उनजो सफ़र कीअं शुरू थियो ऐं ॾिसंदे ॾिसंदे हू पाकिस्तान जो हिकिड़ो टाइकोन प्रॉपर्टी टाइकोन थी वियो ऐं उनखां पोइ वरी अहिड़े कम ते थी वियो त मुल्क जा जेके आहिनि बादशाह बि हो पियो लॻाए, मुल्क जा वज़ीर हो पियो रखे, सूबनि जा IG ऐं चीफ सेक्रेटरी बि हुनजे हुया, DC या हेठि ॿिया उहे त का ॻाल्हि ई कोन्हनि, उहे SSP उहे त को मसइलो ई कोन्हनि। त इन ते असां अॼोके प्रोग्राम जेको आहे उहो ख़ुशूसी तौर ते नेब जे कार्रवाइनि जो आहे जेको बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु थी रहियूं आहिनि। त असां अॼु जे प्रोग्राम में बहरिया टाउन खे बि सम्झण जी कोशिशि कंदासीं, बहरिया टाउन में कहिड़ियूं जेके आहिनि से उहे बेज़ाब्तगियूं थियूं आहिनि, कहिड़े क़िस्म जी करप्शन थी आहे, कहिड़े क़िस्म जा कब्ज़ा थिया आहिनि, इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां शहज़ाद बशीर मेमण साहबु अॻूणो नेब ऑफिसर आहे ऐं नेब जो कंसल्टेंट बि आहे, असां सां गॾु मौजूदु आहे। पहिरियां तव्हां असांखे या ख़ासि तौर ते असांजे सिंध जे नाज़रीन खे इहो त ॿुधायो त मलिक रियाज़ आहे केरु, मतिलबु भला कहिड़ी आहे इहो? सभिनी खां पहिरीं तव्हांजी तमामु वॾी महिरबानी, तव्हां मूंखे इनवाइट कयो आहे ऐं अहिड़े इशू ते तव्हां मूंखे इनवाइट कयो आहे। अवामी जेको हिकिड़ो पल्स चवंदा आहियूं न, उन ते जेका आहे अॼु असां ॻाल्हाईंदासीं। ऐं इन में तबाही बर्बादी जूं दास्तानूं आहिनि, इन्हनि में हक़ीक़तनि इंसान माण्हू जूं केतिरियूं बर्बादियूं छा थियूं आहिनि, मां छा अर्ज़ु कयां, मूंखे अल्फाज़ नथा सम्झ में अचनि। त ज़रदारी साहिबु मां तव्हां सां छा ॻाल्हायां? स्टार्ट था कयूं, बिस्मिल्लाह था कयूं, कोशिशि कयूं था तव्हां सां ॻाल्हाइण जी, कोशिशि कयूं था अल्फाज़ था जेके साथ ॾियनि असांजो। पर तबाही तमामु वॾी असांजी सिंधियुनि जी थी आहे, न रुॻी सिंधियुनि जी थी आहे, पाकिस्तानियुनि जी थी आहे, न रुॻी पाकिस्तानी थी आहे, मुल्क जे अंदरि मुल्क जे ॿाहिरि जेके माण्हू वेठल आहिनि उन्हनि लाइ बि तबाही बर्बादी थी वई आहे। मलिक रियाज़ केरु आहे? मलिक रियाज़ आहे, मलिक रियाज़ बॉर्न इन 1954 एट द सियालकोट पैदा थियो, ठीकु आहे। उन खां पोइ ही जॉइन बेसिकली मलिक रियाज़ हिकिड़े तमामु इंतिहाई मुतवसित जेको आहे न तबिके सां बेसिकली बिलोंग थो करे। एज़ अ जूनियर क्लर्क हिन जॉइन कयो MES में, मिलिट्री इंजीनियरिंग सर्विस पिंडी में हिन जॉइन कयो लोअर लेवल ते। उन खां पोइ हिन जहिड़े ठेकेदारनि खे ॾिठो त जेके ठेकेदार कमु था कनि, त हिन एज़ अ पेटी ठेकेदार खां कमु स्टार्ट कयो ऐं MES में अगेन। उन खां पोइ हिन बहरिया फाउंडेशन बहरिया वारे साइड ते अची वियो। बहरिया एग्ज़ैक्टली द बहरिया टाउन त बाद में आयो आहे, उन खां पहिरियों बहरिया फाउंडेशन में अची वियो ऐं कहिड़े तरीक़े सां हिन जेको आहे पंहिंजूं कुझु तमामु कार्रवायूं करे ऐं शयूं ठाहे करे उन खां पोइ हिन बहरिया टाउन जो हिकिड़ो नालो परचेज़ कयो। छो जो इट्स अ लीगल मैटर बेसिकली, तव्हां कंहिंजो नालो अहिड़े नमूने यूज़ नथा करे सघो, पर हुन इहा डील करे हुकूमती अमलदारनि सां मिली करे हुन जेको आहे बहरिया टाउन ठाहे वरितो। हाणे उन खां पोइ ॻाल्हि अचे थी त हुन स्टार्ट किथां वरितो? ही बेसिकली स्टार्टेड फ्रॉम दी पिंडी। पिंडी में ज़मीनूं जाइदादूं ज़मीनूं कीअं ठहियूं दुनिया खे ख़बर आहे, साईं तव्हांखे बि ख़बर आहे सरदारी साहिबु। अच्छा, माना तव्हां हर भरू माना ताजी खोखर वारनि जा नाला आहिनि, मूंखां वठी मां नालो कंहिंजो बि न खणंदो। दौर जी बि ॻाल्हि करी, दौर कहिड़ो हुयो? हा एग्ज़ैक्टली 92 में त मलिक रियाज़ जो कंहिंखे नालो बि ख़बर न हो, तव्हांखे ख़बर आहे न? हा, त पोइ 92 में मलिक रियाज़, 92 में असां बि वॾा हुआसीं साईं, नंढा एतिरा न हुआसीं। ऐं उन खां पोइ 95 में मलिक रियाज़ जो नालो स्टार्ट थियो। कॾहिं स्टार्ट थियो? जॾहिं हुकूमती पीपल्स पार्टी जी हुई आहे त 93 खां 96 ताईं पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई। साईं तव्हां छो था असांखे जेको आहे एतिरो वधीक चवरा न न माना क्लियर था कयो त मतिलबु पीपल्स पार्टी जी बिल्कुलु यस सिर्फ पहिरियों हिन पिंडी में कमु शुरू कयो। एग्जैक्टली विद द कनाइवेंस ऑफ द पाकिस्तान पीपल्स पार्टी एंड द गवर्नमेंट एट दैट टाइम। ऐं असांजो वॾो मोहतरम ज़रदारी साहब ऐं तमामु शयूं सभिनी दुनिया खे ख़बर आहिनि, पुराना याराना आहे न। एग्जैक्टली त हिन जो तालुक़ु पुराणो आहे, सो दैट के ही स्टार्टेड द बहरिया टाउन एट द पिंडी। ऐं उन खां पोइ जेको आहे मरहूम ताजी खोखर बि ऑब्वियसली, मरहूम जेको आहे हाजी सरफराज़ खोखर असांजो तमामु मोहतरम, असांजी सुठी मुलाक़ात रही आहे, वॾा इन्फ्लुएंशियल हुया हुतां। हा, ऐं उन खां पोइ जेको आहे उन जे थ्रू कहिड़े नमूने प्रॉपर्टीज़ मिलियूं इहा दुनिया खे ख़बर आहे। पोइ नाले में ख़बर पइजी थी वञे कीअं मिलिया इन में उनमें ही स्टार्टेड लाइक दिस। उन खां पोइ उन्हनि बहरिया टाउन पिंडी, देयर इज़ नो डाउट इन इट। मलिक रियाज़ हिकिड़ो बहरिया टाउन जे नाले सां हिकिड़ी जंहिंखे छा चइजे स्टेट ऑफ आर्ट ऐं जेके सोसाइटीज़ जो पाइनियर आहे, सम्झो जेका मञण वारी ॻाल्हि आहे उनखे त एटलीस्ट असां मञूं न। लाइफ स्टाइल जेको आहे उहो लाइफ स्टाइल, द बहितरीन लाइफ स्टाइल, ही इंट्रोड्यूस द बहितरीन लाइफ स्टाइल एट द पाकिस्तान। बहितरीन क़िस्म जो हुन जेको आहे हिकिड़ो स्टार्ट लग्ज़रियस चई छॾियो ऐं तमामु हुननि खे जेको आहे माण्हुनि खे शायदि हिन खां पहिरीं को बि ट्रेंड माण्हुनि पाइनियर हुयो न, ऐं माण्हुनि खे हिकिड़ी क्वालिटी लिविंग जेका आहे मलिक रियाज़ बेशक ॾिनी। इन खे त हुन कैश करे छॾियो। हा, ज़रदारी साहब उनखे हुन कैश कयो। जॾहिं हुनजो नालो थी वियो बहरिया टाउन मलिक रियाज़,
मलिक रियाज़ पंहिंजे हिकिड़े इंटरव्यू में बि चयो काफ़ी पुराणो, जंहिंमें हुन चयो त मैं फाइलों को पहिए लगाता हूँ, सिर्फ़ु पहिए नहीं लगाता हूँ, परब ऐं अॻिते परब लॻाए छॾी पर ते उॾामंदो बि वियो ऐं उन खां पोइ फ्लाई बि करे वियो। पर बैरियटाउन में जेकॾहिं हुन इंट्रोड्यूस करायो द बहितरीनु लाइफ स्टाइल, त करप्शन जा बि हुन हिकिड़ो बहितरीनु नवां तरीक़ा इंट्रोड्यूस कराए छॾिया, जेके पहिरीं मिसाल तौरु ईअं जेको मौलवी साहिबान शरीफ़ माण्हू वीचारा आहिनि उन्हनि खे मस्जिदूं ठाहे ॾिनी बहितरीनु, ठीकु सर। ऐं जेके वीचारा माण्हू घटि पंहिंजो बुखायल आहिनि या छा ग़रीब आहिनि माण्हू आहिनि, उन्हनि जेको आहे साईं बहरिया दस्तरखान जे नाले सां उन्हनि खे मानी वञी फर्स्ट क्लास कराइणु शुरू करे छॾियूं। साईं माण्हू खे पेट भरे मानी मिले, मौलवी साहिबनि खे मस्जिद मिले, उन खां पोइ जेके असांजा नौजवान लाइ स्कूल खोली माना असांजी सोसाइटी जे हिन वक़्तु वॾे मां वॾी करप्शन कहिड़ी कई ॾिनी हूंदी, रिश्वत कहिड़ी ॾिनी हूंदी। हाणे इहा जेको मस्जिद आहे इहो ठीकु आहे या वरी दस्तरखान, ॾाढो मुश्किल क्वेश्चन करे छॾियो, वरी कहिड़ी करप्शन हूंदी? 5-10 अरब ॾिना कंहिंखे हूंदा? 5-10 अरब बस न हिकिड़े कम जा हुन रेट केतिरो भला ॾिसो, नंढे मां नंढे जी ख़बर पइजी थी वञे, ठीकु, उहा किरोड़नि ते आहे बिल्कुलु। दस्तरखान रोज़ हलाइजे त माना महीने जा केतिरा था थियनि, अरबों रुपयनि, ठीकु आहे, पाकिस्तान में पर अरबों रुपयनि ते वॾे मां वॾी केतिरी ॾिनी हूंदी? तव्हां वटि त काफ़ी इन्वेस्टिगेशन में दस्तावेज़ आया हूंदा न, वॾे मां वॾी घणी ॾिनई? साईं इन ते असां पोइ था कुझु करायूं, इहो बि पुछणो आहे, मूंखे तरीक़ेकार बि पुछणो आहे कहिड़े तरीक़े सां हेॾी वॾी रक़म ॾींदो? अरबे रुपया त जेको आहे तव्हां बैंक ट्रांसफर कंदो कोन, बिल्कुलु कैश में कोन कयो त असां पहिरियों मलिक रियाज़ जी जेका आहे कारवाई स्टार्ट था कयूं, उन खां पोइ था अचूं तव्हां डायरेक्टली जेको आहे न हिकिड़ो तव्हांखे जेका चयो ठीकु आहे न ॻाल्हायूं था, बिल्कुलु यकीनन ॻाल्हायूं। हिननि स्टार्ट कयो उते, उन खां पोइ ही वेंट टू दी लाहौर में हिननि बैरिया टाउन लाहौर स्टार्ट कयो, आउट क्लास, देयर इज नो डाउट। इहा पीपल्स पार्टी जी हुकूमत न हूंदी जॾहिं लाहौर न, यकीनन। अच्छा हाणे मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा, तव्हांखे केरु थो चए त रुॻी पीपल्स पार्टी मलिक रियाज़ सां ठहियल या मलिक रियाज़ पीपल्स पार्टी सां ठहियल हो? अच्छा, नंबर 1। नंबर 2, साईं मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त मलिक रियाज़ वॉज़ इवन सियाणो माण्हू आहे न साईं, हू रुॻी पीपल्स पार्टी सां न रखी वेठो, हू मुस्लिम लीग नून सां बि ठाहे वेठो, हू जेको आहे वरनि सां जेको आहे जारी हुई हुनजी सेटिंग जंहिंखे चऊं, भले सेटिंग चओ, असां इहो वर्ड यूज़ न करे सघूं। ॿियो त छॾियो न साईं, उन दौर में जॾहिं कंहिंखे ख़बर बि न हुई त हुन बानी PTI सां बि मुलाक़ात बहितरीनु रखी।